बलूचिस्तान के इलाके मच में सिक्योरिटी फोर्सेस के क्लियरेंस ऑपरेशन जा वधिक तफ़सील साम्हूं अची विया। ISPR मूजिब 3 जनवरी ते 9 दहशतगर्द ऐं अॼु 31 जनवरी ते 12 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। क्लियरेंस ऑपरेशन दौरान मजमूई तौर ते हाणे ताईं 21 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि ख़िलाफ़ इलाइक़े में क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। आर्मी चीफ की सदारत हेठ GHQ में 262 कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस। ISPR मूजिब कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में इलेक्शन कमीशन की मदद लाइ फौज जी मुक़ररी ते ख़यालनि की ॾेवट कई वई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त कंहिंखे सियासी सरगर्मियुनि जे नाले ते तशद्दुद जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाइक़े जी सलामती मुक़दस ऐं अरटर आहे। मुल्की ख़ुदमुख़्तियारी क़ौमी इज़त तोड़े अवामी ख़्वाहिशुनि ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में इतफ़ाक़ कयो वियो त आज़ादाणी ऐं मुनसिफ़ानी चूंड अमल के ख़त्म करण की इजाज़त न ॾिनी वेंदी। पाक फौज आइनी मैंडेट ऐं इलेक्शन कमीशन जी हिदायतुनि ते पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदी। भारत जे सरेआम आलमी कानून की भनकड़ी खे वाइको कयो वेंदो। आम चूंडनि खां अॻु महांगाई जी मारियल आवाम लाइ बुरी ख़बर। LPG बिजली ऐं तेल जा अघ वधाया पिया वञनि। LPG 13 रुपया फ़ी किलो महांगी। ओगरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ओगरा LPG जी नई क़ीमत फ़ी किलो 257 रुपया मुक़रर करे छॾी। LPG जे घरेलू सिलेंडर जी नई क़ीमत 3040 रुपया मुक़रर। बिजली अघनि में 5 रुपया 62 पैसा फ़ी यूनिट वाध जी मंजूरी। सार्फिन ते 49 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी बार पवंदो। अवाम मथां ॿीहर पेट्रोल बम किराए जूं तयारियूं। पेट्रोलियम शेयर जे अघनि में 11 रुपयनि ताईं वाध जो इम्कान। कि जो आजकल लेवल प्लेइंग फील्ड के रो रहे हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी को तो किसी इलेक्शन में लेवल प्लेइंग फील्ड नहीं मिला। वज़ीर आज़म बणिजी ट्रुथ एंड रिकन्सिलेशन कमीशन बणाइण सां गॾु समूरनि सियासी क़ैदियुनि खे आज़ाद करण जो ऐलान। जमहूरियत पसंद आहियूं, PTI बानी जी सज़ा ते जशन नथा मल्हाए सघूं। ज़ाती दुश्मनी जो नुक़सान मुल्क ऐं मईशत खे थींदो आहे। हाणे अवाम खे फ़ैसिलो करणो आहे त वज़ीर आज़म केरु थींदो। पीपल्स पार्टी खे कंहिं बि इलेक्शन में लेवल प्लेइंग फील्ड नाहे मिली। अॼुकल्ह कुझु माण्हू लेवल प्लेइंग फील्ड लाइ रोई रहिया आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मालाकंड में जलसे खे ख़िताब। अवाम सां गॾिजी अवामी मसइलनि जो मुक़ाबिलो कंदासीं। मियां साहब चौथों भेरो वज़ीर आज़म बणियो त पुरानी सियासत ई कंदो। पीपल्स पार्टी शींहं जो रस्तो रोके ऐं उनजो शिकार कंदी। जिसने वो घड़ी दिखाई और उसने कहा जी ये घड़ी मैंने परचेज की है और मैंने फराह गोगी से परचेज की है और इतने पैसों में परचेज की है, जिससे इस पूरे स्कैंडल का जो ये भांडा ये फूट गया और सबके सामने आगे बात कि जी ये खान साहब ने जो है ये गलत बयानी भी की है, सरकारी खजाने को भी नुकसान पहुंचाया है और गलत बयानी सरकारी उस खजाने को नुकसान पहुंचाने के साथ साथ उन्होंने जो है पूरी कौम से झूठ बोला है। फरियाल तालपुर की गिरफ्तारी ते PTI वारनि मिठाइयूं विराहियूं। PTI बानी चयो हो हुननि खे रुआरींदुसि पर अॼु पाण रोए पियो। PP जी लीडरशिप 11 साल कैद काटिया। आसिफ अली ज़रदारी 11 साल कैद काटियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो। PP जी क़यादत शहादतूं ऐं जेल क़बूल कया पर मुल्की राज ज़ाहिर न कया। पीपल्स पार्टी अॻवान शर्जील मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चयई PP कंहिंखे सज़ा अचण ते ख़ुशि न आहे। सज़ा खेसि अदालतुनि ॾिनी आहे, कंहिं पार्टी नाहे ॾिनी। खैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में दहशतगर्दी। इलेक्शन कमीशन सुभाणे हंगामी इजलास तलब करे वरितो। वफ़ाक़ी घरू वज़ीर, सेक्रेटरी, ॿिन्ही सूबनि जा चीफ सेक्रेटरीज़, IGs ऐं इंटेलिजेंस ऑफिसर बि शरीक थींदा। इजलास में अमन अमान जी सूरत-हाल ते गौर कयो वेंदो। तोशाखाना केस में PTI बानी ऐं बुशरा बीबी खे सख़्त पोरे सां 14 साल कैद जी सज़ा। PTI बानी 10 सालनि लाइ कंहिं बि अवामी उहिदे ते नाअहल करार। अडियाला जेल में एहसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॿिन्ही ॼणनि ते 1 अरब 57 करोड़ रुपया 3 लख रुपया ॾंढ लागू। अदालती फ़ैसिले खां पोइ बुशरा बीबी अडियाला जेल पहुची गिरफ़्तारी ॾेई छॾी।
पीटीआई पारां तोशाखाना केस में अदालती फैसले के चैलेंज करण जो ऐलान। पीटीआई के वकील हामिद खान चवणु आहे त अदालतुनि ते दबाव आहे, फेयर ट्रायल के असुलनि की भनकड़ी कई वई। पीटीआई बानी के ॿिन्ही सज़ाउनि ख़िलाफ़ अपील दाख़िल कई वेंदी। बैरिस्टर गोहर चयो आहे त हिकु लीडर खे ख़ुशि करण लाइ सज़ाऊं ॾिनियूं वियूं। बुशरा बीबी जो तोशाखाना केस सां को तालुक़ न हो। अवाम के मुल्क के मुस्तकबिल जो फैसलो करणो आहे। मुआशी और मुआशरती लिहाज का ही एक अहम इलेक्शन आहे। मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ चयो आहे त चूंड अमल पंहिंजे हतमी मरहलन में दाख़िल थी चुको आहे। पाकिस्तानी कौम में केतिरी सलाहियतूं मौजूद आहिनि। माज़ी ते रोअण सां कुछ न थींदो। नवाज शरीफ जूं मुल्क लाइ ख़िदमतूं विसारे नथियूं सघजनि। अवाम तीर ते ठप्पो हणी बिलावल भुट्टो ज़रदारी के वज़ीर आज़म बणाए। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म बणिजी अवाम के हक़ लाइ विढ़ंदो। असां रुगो अवाम के हक़ लाइ चूंड विढ़ण चाहियूं था। शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं अॻोड़े सदर आसिफ अली ज़रदारी की न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी जो हैदराबाद के दौरे दौरान मुख़्तसर ख़िताब। चयाईं असां सभु गॾिजी मुल्क की तक़दीर तब्दील करे सघूं था। ॿियूं सियासी पार्टियूं अशराफिया के सहूलतूं ॾियनि थियूं। पीपल्स पार्टी सिर्फ़ अवाम लाइ सियासत करे रही आहे। सिंध सरकार पारां मुख़्तलिफ़ खातन पारां समाजी तहफ़ुज़ जे रिथान ऐं प्रोग्रामन के एक प्लेटफॉर्म ते आणण जो फ़ैसिलो। अहिड़ो ऐलान निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर समाजी तहफ़ुज़ वारे खाते ऐं गॾियल क़ौमनि जे इदारे पारां गॾियल तौरु करायल सेमिनार के ख़िताब कंदे कयो। चवे थो सिंध में पुठिते पयल तबिके के समाजी तहफ़ुज़ फ़राहम करण सां ई ग़ुरबत के मुंझो ॾियण ऐं ख़ुराक की खोट के पूरो करणु आहे। शफ़ाफ़ियत ऐं इंसाफ़ वसीले समाजी तहफ़ुज़ वारो शोबो वधीक सागारो थींदो, जंहिंसां सिंध के रहवासियुनि के लाभ पले पवंदो। समाजी तहफ़ुज़ खाते के वज़ीर मोहम्मद अहमद शाह पंहिंजे ख़िताब में चयो आहे त सूबे के समूरनि खातनि के गॾिजी समाजी तहफ़ुज़ लाइ कम करण की ज़रूरत आहे, छाकाणि त ही एक अहम अवामी फ़र्ज़ आहे। बाजोड़ में पीटीआई हिमायती उम्मीदवार रेहान ज़ेब खान हथियारबंदन हथां क़तल। बलूचिस्तान के किला अब्दुल्ला में जवाबदारन ANP कारकुन के क़तल करे छॾियो। इलेक्शन कमीशन बाजोड़ के ॿिनि तकनि ते चूंडूं मुलतवी करे छॾियो। ऐं मुल्क में अॼु खां 4 फरवरी ताईं बरसात ऐं बर्फ़बारी की अॻु थी। सिंध के सामूंडी पट्टी सूधो मुख़्तलिफ़ ज़िलनि में मींहं जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब अॼु खां मुल्क में ओलंदी हवाउनि जो असर शुरू थी रहियो आहे, जेको आचर ताईं जारी रहंदो। कराची, सखर, लाड़काणो, दादू, मीरपुर ख़ास, नवाबशाह, जैकबाबाद ऐं कशमोर में मींहुं पइजी सघे थो।